नाज़रीन ख़बर शामिल कयूं था कंधकोट में जावेद उस्मान बडाणी अब्दुल खालिक चाचड़ी की रिपोर्ट मूजिब ज़िले कश्मीर कंधकोट के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री रेंजर्स पारां SSP कश्मीर कंधकोट ज़ुबैर नज़ीर शेख की अगवानी में मयाणी एट बडाणी थाने की हद के मुख़्तलिफ़ हंधनि ते स्नैप चेकिंग और सर्च ऑपरेशन कई वई। कश्मीर पुलिस कच्चे जा दाख़िली और ख़ारिजी रस्ता सील करे मशकूक माण्हुनि जे ठिकाणनि ऐं घरनि जी तलाशी वरिती। पक्के खां कच्चे तरफ़ ऐं कच्चे खां पक्के तरफ़ ईंदड़ वींदड़ गाॾियुनि ऐं माण्हुनि जी सख़्त चेकिंग कई वई। सर्च कॉम्बिंग ऐं स्नैप चेकिंग दौरान पुलिस 120 मशकूक माण्हुनि खे सोघो करण जी दावा कंदे जांच शुरू करे ॾिनी आहे। पुलिस मौजूद मुग़िन जी बाज़ियाबी लाइ कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस कार्रवाई जो सिलसिलो जारी रहंदो। पुलिस ऑपरेशन में APC चैन मशीननि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां पुलिस ऐं रेंजर्स जा 500 खां वधीक अहलकार हिसो वठी रहिया आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंधकोट।